लैलतुल किस्मत यानी किस्मत विरासत वंड जी रात रिज़्क विरायबो पुत्र विरायबा खीर विरायबा इज्जत विरायबी माल विरायबो दुनिया जो नेमतूं विरायबियूं 15 शाबान जे रात केर पुत्र थींदा कंहिंखे धीउ थींदी कंहिंखे इज्जत मिलंदी को ज़लील थींदो किथे ज़िलज़िलो ईंदो किथे मींहं वसंदा किथे ॿोॾूं थींदियूं किथे सोकियूं थींदियूं कंहिंखे खीर मिलंदा कंहिंखे पुत्र मिलंदा केड़ा केड़ा हेल हज ते वेंदा केड़न केड़न के मदीने वाले जो दीदार 15 शाबान जी रात मूसा गड च मल्हाइजो फकीर अल्लाह जा सालिया बाना हज़ारन जे तादाद में नेक ज़ाकिर भलारा गड थींदा गडजी सलात तस्बीह जी नमाज थींदी ऐं इज्तिमाई दुआ थींदी लखे माण्हुनि जो इज्तिमा हूंदो मर्द औरतूं नंढा वॾा कुराड़ा पोड़ा पक्का गडजी दुआ घुरंदा या दुआ अल्लाह रद्द न कंदो तहां बिन दुआ में शरीक थींदो शरीक तव्हां सभिनी के दिल जे गहराइयुनि सां दुआ या दावत पेश कयां थो इन महफ़िल में शरीक थियो दुआ में शरीक थियो भला जे उते न पहुची सघियो त पंहिंजे घर में या रात मल्हाइजो।